अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बा सआदत किन तारीख़ जो थी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन नबी, मुज़म्मिल मुदस्सिर नबी, लिवाउल हम्द जा मालिक नबी, शफ़ाअतुल कुबरा जा हक़दार नबी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत पूरी दुनिया ला करे बाइसे रहमत अने बाइसे बरकत है। आयो मीर मोहम्मद घोट जाओ जामन जो जामोट, प्रीम आए थी फालोट, खुश थई खलकत वेई खोट, वण टण वास्या थई वण फोट, चढ़ियो चाह मुंहिंजा ॾेई चोट, किसरा जो पण किरहीं कोट, अहिड़ो अरबी सो अणमोट, कहर कंबाया कुल कुफरान, वञा कुरैशियता कुर्बान। फ़अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आल मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व आल मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीख़ पैदाइश कंहिं पण मुस्तनद किताब में लिखियल न आहे। बर्थ सटी एज न, पण मुहद्दिसीन, मुहक्किकीन, मुफ़स्सिरीन, तारीख़दान जे नज़दीक इन जे बारे में पूरो इख़्तिलाफ़ आहे। लिहाज़ा मुख़्तलिफ़ तारीख़ूं ॾसे में आयूं आहिनि। 12 रबीउल अव्वल तंहिंजे बारे में फिक्स न आहे जी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 12 रबीउल अव्वल हुए, जॾहिं त 9 रबीउल अव्वल जे बारे में वधारे तारीख़ में हवाला मिलनि था। शेखुल इस्लाम अल्लामा इब्न तैमिया रहमतुल्लाहि अलैह फरमाइनि था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत 9 रबीउल अव्वल जो आहे, तो मतलब 12 जो न आहे। अल्लामा इब्न क़य्यिम रहमतुल्लाहि अलैह फरमाइनि था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बा सआदत 9 रबीउल अव्वल जो आहे, जे 9 जो आहे तो 12 जो न आहे। अल्लामा इब्न कसीर रहमतुल्लाहि अलैह फरमाइनि था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुनिया में आमद अने विलादत 9 रबीउल अव्वल जो आहे, जे 9 रबीउल अव्वल जो आहे तो 10, 11, 12, 13, 14 ॿी तारीख़ जी पैदाइश के बारे में सवाल जो नथो थिए। हाफिज़ इब्न हजर रहमतुल्लाहि अलैह फरमाइनि था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 9 रबीउल अव्वल जो पैदा थिया। 9 रबीउल अव्वल जो जे पैदा थिया आहिनि तो 10, 11, 12 ॿियूं तारीख़ूं इन मां कटिजी वेंदियूं। शेखुल इस्लाम बदरुद्दीन ऐनी रहमहुल्लाह फरमाइनि था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 9 रबीउल अव्वल जो पैदा थिया आहिनि। जे 9 रबीउल अव्वल जे बारे में एतिरी उन जी तहक़ीक़ है तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 9 रबीउल अव्वल जे बारे में उम्मत खे सोचो खपे। ही सॼा के हवाला ॾियां थो क़ससुल क़ुरान जिल्द नंबर 4 पेज नंबर 253। अल्लामा सैयद सुलेमान नदवी रहमहुल्लाह फरमाइनि था रहमतुल लिल आलमीन जे अंदर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत यानी पैदाइश जी तारीख़ 9 रबीउल अव्वल आहे। उन तहक़ीक़ कयो तंहिं पुठियां चवनि था त इन जो मतिलबु 12 रबीउल अव्वल न आहे, जॾहिं त इन ॻाल्हि में कोई शक न आहे। तमामु तारीख़दान मुत्तफ़िक़ आहिनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात 12 रबीउल अव्वल जो आहे। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।